कराची जे इलाइक़े लियारी में 4 माड़ इमारत किरी पई। केतिराई रहवासी दबिजी विया। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं। मलबे हेठां दॿियल 5 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। मलबे हेठां दॿियल वधीक माण्हुनि खे कढण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े लियारी में 4 माड़ इमारत किरी पई। केतिराई रहवासी दबिजी विया। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं। मलबे हेठां दॿियल 5 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। मलबे हेठां दॿियल वधीक माण्हुनि खे कढण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े लियारी में 4 माड़ इमारत किरी पई। केतिराई रहवासी दबिजी विया। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं। मलबे हेठां दॿियल 5 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। मलबे हेठां दॿियल वधीक माण्हुनि खे कढण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, 4 माड़ इमारत किरी पई आहे। वधीक कड़ा तफ़सील ऐं नवां ॾाका कजो। बिल्कुलु अब्दुल करीम, कराची जो जेको लियारी वारो इलाइक़ो आहे 8 चौक से 24 घंटा अस्पताल आहे, क्लिनिक आहे। उते 4 मंज़िला जेका कोई नंढी इमारत हुई जेका मुख़्तसर लाट ते ठहियल हुई ऐं उहा बिल्डिंग जेका आहे उहो किरी पई आहे। ऐं जंहिं सबबु इमारत में वॾी तादाद में जेके माण्हू जेके फैमिली आहिनि उहे ॿुधायूं पियूं थी वञनि ऐं उन में दॿियल आहिनि। जॾहिं त रेस्क्यू जा जेके अमलो आहे उहो देरि सां पहुचण ते इलाइक़े वासियुनि न सिर्फ़ु नाराज़गी इज़हार कयो बल्कि मथनि हमले करण जी कोशिशि कई आहे। त हिन वक़्त ताईं जेके 3 औरतुनि समेत 5 माण्हुनि खे किरियल इमारत मां कढियो वियो आहे ऐं को बि जेको इमारत मां जेको किरियल मलबो आहे हुनखे हटाइण जे हवाले सां को सामान नज़र नथो अचे जंहिंसां आसानी सां माण्हुनि खे कढी सघे। जेके आइनी गवाह आहिनि उन्हनि जे मुताबिक़ जेके बिल्डिंग जे अंदरि माण्हू मौजूदु हुया ऐं माण्हुनि खे कढण में इंतिहाई हद ताईं जेका ॾुखियाई पेश अची रही आहे। त मौक़े ते मौजूदु जेके ईडी एम्बुलेंसिस आहिनि उन्हनि में जेके इमारत में फाथल जेके माण्हू हुया हेठि दॿियल हुया मलबे में, उनमें 3 औरतूं जेके आहिनि उन्हनि समेत 5 माण्हुनि खे कढी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं इहा कोशिशूं जेके जारी आहिनि इलाइक़े जा जेके नौजवान आहिनि पंहिंजी मदद पाइण जे तहत न सिर्फ़ु कोशिशूं वठी रहिया आहिनि बल्कि सिंध हुकूमत जो जेको रेस्क्यू इदारो 112 आहे हिन मुश्किल घड़ी में उन्हनि खे इहा ज़िमेदारी या उन्हनि खे तरबियत ॾेई वई आहे त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं इमारत किरे थी त उन में मौजूदु जेकॾहिं माण्हू या अहिड़े क़िस्म जी जेका सूरत हाल हुजे त उन्हनि में न सिर्फ़ु माण्हुनि जी मदद कनि बल्कि इन हवाले सां उन्हनि जी कारकर्दगी ॾिसण में न आई आहे। ऐं उते इमारत जे हेठां ॿुधाए पियो थो वञे त जेके रहाइशी जेके माण्हू आहिनि उन्हनि जो अंग जेको उन इलाइक़े में 10 खां 15 ताईं जेको अंग ॿुधाए थो वञे त उहे मौजूदु आहिनि। इहो त हाणे वक़्त खां चई सघिजे थो त केतिरा माण्हू जेके इमारत जे अंदरि फाथल हुया या दॿियल आहिनि त उन्हनि खे कढी सघिजे। त हिन जेके माण्हू फाथल आहिनि उन्हनि खे कढण जे हवाले सां मुक़ामी सतह ते जेके माण्हू आहिनि उहे कोशिशूं वठी रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेके 5 जेके माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे फयाज़, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।